गडाब जिले के हसनाबाद चौकी ते सिंध यूनाइटेड पार्टी गडाब के सदर मोहम्मद अली बुगटी इमदाद अली बुगटी मथा 7 हथियारबंद जवाबदारन गोस बख्श बुगटी मेहराब शाह मुराद बहार खान शाह मोहम्मद बुगटी बेन हसनाबाद चौक ते अग चले ज़बरदस्ती रोके पिस्टल जा बट ऐं लोही राडू हणी ज़ख्मी करे छॾियो। अहिड़ी किरियल हरकत जी मज़म्मत कंदे ज़िले ओलह जगबाणन पारां सदर डॉक्टर अली नवाज़ कबूल जे ज़ेरी सदारत हंगामी गॾजाणी घुराई वई। उन मौके ते सदर डॉक्टर अली नवाज़ कबूल ज़िले सेक्रेटरी फारूक अहमद भंगवार सराई सईद अहमद ऐं ॿिन ॻाल्हाईंदे चयो त मामूली ॻाल्हि ते मथे जवाबदारनि एसयूपी उहिदेदारनि मथां हमलो करे सख़्त ज़ख्मी करे छॾियो। इन्हनि चयो त साइट सुपर हाईवे पुलिस जे हद में एसयूपी उहिदेदारनि मथां ॿियो भेरो जवाबदारनि हमलो कयो आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार ई नाहे। इन्हनि आईजी सिंध एसएसपी ईस्ट खां मुतालबो कंदे चयो त केस दाख़िल करे जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।